नाज़रीन बुलेटिन में अवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त कराची में एंटी करप्शन वॾी कार्रवाई कई आहे। एंटी करप्शन ओलह जी टीम करप्शन जे इल्ज़ाम हेठि डिप्टी डायरेक्टर लोकल टैक्स महबूब बेग ऐं डिप्टी डायरेक्टर नदीम कमाल खे गिरफ़्तार करे वरितो आहे। डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन जाम ज़फरुल्ला धारे जो मूजिब जवाबदारनि रुगो हिक टेंडर में क़ौमी खज़ाने खे 5.5 करोड़ रुपयनि जो नुक़सान पहुचायो। जाम ज़फरुल्ला जो चवणु आहे त अॻूणे चेयरमैन DMC ओलह इज़हार अहमद ऐं म्यूनिसिपल कमिश्नर इशफाक मल्हा बि केस में जवाबदार नामज़द थियल आहिनि, जिन जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। जाम ज़फरुल्ला धारे जे मूजिब जवाबदारनि चौपाईमाल जी पिड़ी जे ठेकेदार लाइ 5.5 करोड़ रुपयनि जे ठीके जो टेंडर भरियो पर उनखे जारी न कयो। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कराची में एंटी करप्शन वॾी कार्रवाई कई आहे। एंटी करप्शन ओलह जी टीम करप्शन जे इल्ज़ाम हेठि डिप्टी डायरेक्टर लोकल टैक्स महबूब बेग ऐं डिप्टी डायरेक्टर नदीम कमाल खे गिरफ़्तार करे वरितो आहे। डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन जाम ज़फरुल्ला धारे जो मूजिब जवाबदारनि रुगो हिक टेंडर में क़ौमी खज़ाने खे 5.5 करोड़ रुपयनि जो नुक़सान पहुचायो। जाम ज़फरुल्ला जो चवणु आहे त अॻूणे चेयरमैन DMC ओलह इज़हार अहमद ऐं म्यूनिसिपल कमिश्नर इशफाक मल्हा बि केस में जवाबदार नामज़द थियल आहिनि, जिन जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि।